सहाबिन को खताऊं थियूं आखिर छो थियूं इनमें हिकमत छा आहे समझण जे मूड में आयो गाल जैन में वेहे थी सहाबा को आखिर खताऊं छो थियूं समझो अल्लाह से नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में मोकलियो तालीम दीन जे लाइ दीन जी तालीम जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको भी हुकुम कयो अमलन वो कम करे भी ॾेखारियो नमाज पढ़ो पढ़ी भी ॾेखारियो त ई पढ़ो रोजा रखो रखी भी ॾेखारियो ईअं रखो जिहाद कयो करे भी ॾेखारियो ईअं कयो हर हुकुम ऐं इहा ॻाल्हि यादि रहे हे जेको असां वटि हूंदो आहे न हे फर्ज़ आहे हे वाजिब आहे हे सुन्नत आहे हे मुस्तहब आहे इहा तक़सीम असां जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फर्ज जी तालीम ॾियण भी नबी ते फर्ज आहे वाजिब जी तालीम ॾियण भी नबी ते फर्ज आहे सुन्नत जी तालीम ॾियण भी नबी ते फर्ज आहे मुस्तहब जी तालीम ॾियण भी नबी ते फर्ज आहे ॾंदण ॾियणो चाहे सुन्नत आहे न पर इहो ॾंदण ॾियण उम्मत खे सेखारण इहो नबी ते फर्ज आहे ॻाल्हि समझ में आई आहे न फर्ज जी तालीम भी नबी ते फर्ज वाजिब जी तालीम भी नबी ते फर्ज मुस्तहब जी तालीम भी नबी ते फर्ज सुन्नत जी तालीम भी नबी ते फर्ज आई ॻाल्हि समझ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको भी हुकुम कयो अमलन उहो कम करे भी ॾेखारियो प्रैक्टिकल करे भी ॾेखारियो लेकिन हिकड़ो हुकुम अहिड़ो आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम त करे सघनि था लेकिन अमलन उहो कम करे ॾेखारे मुमकिन न आहे समझो था हर कम करे ॾेखारियो हुकुम भी कयो करे भी ॾेखारियो लेकिन हिकड़ो हुकुम अहिड़ो आहे जेको नबी से हुकुम त करे सघनि था अमलन वो कम करे ॾेखारे प्रैक्टिकल करे ॾेखारे इहो मुमकिन नहीं वो हुकुम कहिड़ो आहे तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा तौबह कयो इहो नबी से हुकुम त करे सघनि था तौबह कयो लेकिन पाण तौबह करे ॾेखारे मुमकिन ना है छो त तौबह जे लाइ ज़रूरी आहे त अॻ में अहिड़ो गुनाह हुजे जे खां तौबह हुजे न नबी त गुनाहनि खां पाक आहे ॻाल्हि समझ में आई आहे न नबी त गुनाहनि खां पाक आहे हिकु तौबह इस्तिग़फार दर्जात जे बुलंदी जे लाइ इहा हिकु अलॻि शइ आहे हक़ीक़ी तौबा गुनाहनि खां तौबा नबी से हुकुम त करे सघनि था अमलन तौबा करे ॾेखारण इहो मुमकिन ॻाल्हायो छो मुमकिन आहे छो त तौबा जे लाइ लाज़मी आहे त अॻ में अहिड़ो गुनाह हुजे जंहिंखां तौबा हुजे नबी त गुनाहनि खां पाक आहे हाणे दीन जो इहो पहलू उम्मत खे तालीम ॾियणो नबी ते फर्ज़ आहे हर हुकुम नबी से अमलन सेखारियो नमाज सेखारी रोजो सेखारियो हज सेखारियो जिहाद सेखारियो ज़कात सेखारी खैरात सेखारी नफिल सेखारी नमाज सेखारी लेकिन तौबह कीअं सेखारे दीन अधूरो भी त नाहे नबी से खातमुन नबीयीन आहे दीन नाक़िस छॾणो भी नाहे उम्मत के इन पहलू जी तालीम ॾियणी ज़रूरी है हाणे कीअं सेखारे तो अल्लाह से इन पहलू के
उम्मत के सेखारण जे लाए जंहिं जमात के मैदान में आंदो उहा जमात आहे सहाबा। जमात आहे सहाबा चवण था न दिल में जेको जंग हूंदो आहे वो लहंदो आहे। जेके जंग लाहिण चाहियो था ॾाढे तो केर बाबा अल्लाह से मैदान में आंदो सहाबा के। सहाबा मैदान में आया। हजरत माइज असलमी रजी अल्लाह ताला अन्हु को जिना थी वई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हाजिर थिया। तहिरनी या रसूल अल्लाह मूंखे पाक कयो। नबी से चारो हेरे फेरे वरी हिन पासे नो तहिरनी या रसूल अल्लाह नबी से वरी हेरे चारो। नदामत ॾिसो वो ॿियो नथो ॾसे पाण हली अची चवे थो मूंखां गुनाह थियो आहे मूंखे पाक कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजम जो हुक्म फरमायो पत्थर हणो। पत्थर हणंदे हणंदे हिकड़े शख्स हजरत माइज असलमी के पत्थर हणण वक़्त घट वध ॻाल्हायो। वो जुमलो नबी से ॿुधी करे फरमायो खबरदार माइज असलमी के घट वध न ॻाल्हायो। इन अहड़ी तो बहकैया अहड़ी तो बहकैया अहड़ी तो बहकैया जे उन तो बहके सजी उम्मत में विरहाइजे तो सभिनी के माफी मिली। इहो पहलू उन जी तालीम उम्मत के मिली वई नी जे तहां को गुनाह थी भी वने तो तोबह एड़ी हुजण घुरिजे। अब गाल समझ में आई या नहीं? तोबह एड़ी हुजण तकवीनी तौर सहाबे किराम को जेका खता थई आ उहा तकवीनी तौर ते थई आ ऐं तकमीले दीन जो सबब पढ़ी आ। उन जो ॿ मिसालूं मां तहां जे साम्हूं अर्ज़ रखंदुमि। चोर जी सज़ा छा आहे? छा हथ कटण जाई पाई हां पी पुट के चवंदो आहे जे घर खां ॿाहिरि निकिरे त टंगू भॼी ॾिमांइ। उस्ताद के चवंदो आहे मुआरो पुट न पढ़े त टंगू भॼाए। उस्ताद बाहुलो खणी वागे टंगू भॼे। छोकरे वारो पी ठहंदो पाण त चयो ई टंगू भॼे। भाई यो टंगू भॼे जेको चइबो आहे इहो जाई पई न हूंदो आहे मिड़ई बेजान ख़ातिर। घर खां ॿाहिरि निकिरे त टंगू भॼी ॾिमांइ इहो जाई पाई न आहे मिड़ई बेजान तहदीदी हुकुम आहे। चई न पढ़े त मुआरे पुट जी खल लाए जाए जाई पाई न आहे मिड़ई बेजान न पढ़े त टंगू भॼा इहो जाई पाई न आहे मिड़ई बेजान चोरी करे त हथ कटियो इहो बि जाई पाई थोड़ी आहे मिड़ई बेजान। इए जेकॾहिं कोई एतराज करे कुरान जी आयत ते उलमाए हक वटि इन जो छा जवाब सिवाय इन जे ॿियो को बि जवाब न थींदो जो नबी से जे दौर में नबी से पाण बीही कंहिंजो हथ कटायो। जंहिंजो हथ कटियो वो तो कुर्बान थी वियो लेकिन कुरान जे इन हुक्म जी क़यामत ताईं हिफ़ाज़त थी वई। सुभान अल्लाह। समझो था सहाबे किराम को जेका खता थई आ उहा तकमील दीन जो सबब बणी।